2001 10 जनवरी इंतिहाई ॾुखाईंदड़ ॾींहुं हुयो ऐं सिंध वासियुनि जे लाइ ईअं सम्झो क़यामत जो ॾींहुं हुयो जॾहिं ख़बर पई सिंध वासियुनि खे त जलाल चांडियो हिकु बहितरीनु फ़नकार हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो ऐं हिन फ़ानी दुनिया खे छॾे ऐं असां खां अलविदा करे हक़ीक़ी दुनिया ते वञी पुॻो। त दोस्तो जलाल चांडे जा खोड़ सारा परस्तार आहिनि, लेकिन जलाल चांडे जा जेके टीवी जा अदाकार आहिनि, असद कुरैशी थियो या लालू थियो या ॿिया जेको आहे सो फ़नकार आहिनि, उन्हनि जलाल चांडे जी कहिड़ी नेकी कई। दोस्तो हिकु टीवी धरती टीवी आहे, उन ते जलाल चांडे जो जेकी वरसी आहे 10 जनवरीअ ते हर साल उन जे माना मल्हाईंदा आहिनि, प्रोग्राम थींदो आहे उन ते। पोइ जेके नाले वारा फ़नकार आहिनि उन्हनि खे घुराए ऐं जलाल चांडे जे बारे में पुछा गिछा कई वेंदी आहे ऐं जलाल चांडे जे ज़िंदगी जे बारे में रोशनी विधी वेंदी आहे। त दोस्तो लालूअ ऐं जेको आहे सो सदोरे ऐं ॿिया जेके फ़नकार आहिनि उन्हनि कहिड़ा तासुरात पंहिंजा ॿुधाया अॼोकी वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो लालू हिकिड़े चकर जेको आहे सो सदोरे सां गॾु जलाल चांडे जे ओताक ते वियो। लालू हको बको रहिजी वियो। लालूअ चयो त मां बि दुनिया में घुमियो आहियां ऐं खोड़ सारनि माण्हुनि सां मुंहिंजी बि मुलाक़ात रही आहे, लेकिन जलाल चांडियो हिकु अहिड़ी शख़्सियत हुयो जंहिंमां मां बिल्कुलु मुतासिर थी चुको हुउसि ऐं जलाल चांडे जूं जेके ॻाल्हियूं ख़िज़मत महिमान नवाज़ी पंहिंजे ओताक ते ऐं असां सां मिलणु हिकु वॾो फ़नकार थी सिंध जो ऐं असां सां उथी मिलणु ऐं असांखे रिस्पोंट ॾियणु, इहा हिकु वॾी ॻाल्हि हुई पंहिंजे पाण में। ऐं लालूअ ॿुधायो उन टीवीअ में इंटरव्यू ॾींदे त जलाल चांडियो हिकु अहिड़ो सिंध जो बेताज बादशाह फ़नकार हुयो जंहिंजो ख़ाल ईंदड़ क़यामत ताईं को बि शख़्स भरे न सघंदो। दोस्तो जलाल चांडियो अहिड़ी सिंध जी हस्ती हुई, ईअं सम्झो जलाल चांडियो सिंध जो हीरो हुयो। दोस्तो जलाल चांडियो ग़रीबनि जे लाइ छपर ऐं छांव हुयो ऐं जलाल चांडियो जॾहिं 10 जनवरीअ ते हिन दुनिया मां वफ़ात करे वियो त हज़ारे माण्हुनि जे दिलनि ते जलाल चांडे जी इहा ख़बर बिजली वांगुरु थी किरी, छाजे करे जो जलाल चांडे जा परस्तार हज़ारे माण्हू हुया ऐं जलाल चांडे सां ग़रीब गुरबा मोहबत कंदा हुया। जलाल चांडियो हिकु बहितरीनु इंसानु हुयो ऐं जलाल चांडियो खोड़ सारनि ग़रीबनि खे मदद बि माली मदद कंदो हुयो। दोस्तो छाजे करे जो ग़रीब हर दौर में रहिया आहिनि ऐं उन टाइम में ॾुकर जो ऐं गुरबत जो दौरु हुयो जॾहिं पछाड़ी 1965 वारो 70 वारो 80 वारो दौरु जेको असांजो गुज़रियो उहो इंतिहाई गुरबत वारो दौरु गुज़रियो। उन में जलाल चांडे खोड़ सारियुनि नियाणियुनि जूं शादियूं करायूं ऐं खोड़ सारनि माण्हुनि जा जेको आहे सो उन कर्ज़ माफ़ कराया ऐं हिकिड़ो अहिड़ो शख़्स बि हुयो जंहिंजो दुकान ते तक़रीबन 50,000 उन टाइम जो कर्ज़ु हुयो। उहो बि जलाल चांडे पंहिंजे खीसे मां पैसा ॾेई करे उहो कर्ज़ु जलाल चांडे उन शख़्स जो माफ़ करायो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।